अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। अॼु असीं गुफ़्तगू कंदासीं बबरलो धरणे जा यादगारूं ऐं हुते छा थियो, छा वियो, छा वापिरियो। असां सां हैदराबाद हाई कोर्ट जा वकील आहिनि एडवोकेट यूसुफ अली खुंवारो साहिबु। यूसुफ अली खुंवारो असांजी कोटड़ी अली बाबा ऐं मोहन कल्पना जो शहर, उन इल्मी अदबी माण्हुनि जो शहर, उन में नौजवान वकील असां सां गॾु आहे। यूसुफ साईं, तव्हांखे भली कहिड़ो असां प्रोग्राम में चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी। सभ खां पहिरियों शुक्रगुज़ार आहियां बाधणी बख़्श जंहिं एम जेको आहे सो शयुनि ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। महिरबानी। यूसुफ साईं, तव्हां बबरलो में ऐं त सम्झां थो 13 ॾींहं हुआ मुसलसल धरणो हो आमर नवाज़ वड़ाइची जी क़यादत में ही एहतिजाज हो। तव्हां छा ॾिठो हुते, माण्हुनि जा जज़्बा कीअं हुआ ऐं तव्हां सम्झो पिए त हीउ एॾो वॾो टारगेट आहे ऐं वफ़ाक़ सरकार CCA जो इजलास नथी घुराए या ही मुतालबो तस्लीम नथी करे, इहो त सॼो सम्झी विया हो, लाठी चार्ज बि थी सघे थी, गिरफ़्तारियूं बि थी सघनि थियूं। हीउ तमामु हिकिड़ो वॾो टारगेट हो तव्हांजो सॼी क़ौम जो, उनखे तव्हां कीअं ॾिठो ऐं वकीलनि जा कीअं जज़्बा हुआ? धणी बख़्श हुते मूं पोस्ट बि छॾी पंहिंजे जेको आहे सो अकाउंट तां, त हुते असांखे खोड़ मौजा ॾिसण लाइ जेको आहे सो मिलिया। फस्ट ऑफ ऑल असां जेको आहे सो हिते जाम शुरू असांजी बार जा उहिदेदार सभु जेको आहे सो वेठा हुआसीं। उन जेको काफ़िलो आयो थे कराचीअ मां, उन इंतज़ार में जेको 4 बजे असांखे टाइम ॾिनल हो ऑफिशियली, उन्हनि खे हिते पहुचंदे तक़रीबन जेको आहे सो ईअं सम्झो 1 थी वियो, 12-1 थी वियो। तव्हां सभु शामिलु हुयो हुन में, तव्हां ॾिठो सभु शयूं। पोइ हितां जेॾीमहिल असां निकितासीं हैदराबाद खां वेंदे बबरलो ताईं, ईअं खणी सम्झो त सवें जेको आहे सो इस्तक़बाल थिया। माण्हुनि जो हिकिड़ो जोश हुयो, हिकिड़ो वलवलो हुयो ऐं यकीनन जेको आहे सो सिंधु दरिया जो मामिलो हुयो त उन ते जेको आहे सो सिंध जो हर बचो जेको आहे सो पंहिंजो पाण जेतिरो करे सघियो थे उन खां वधीक उन। अच्छा, सुबुह जो जेॾीमहिल असां पहुतासीं, तव्हां यकीन कंदो आमिर भाई वारा, रहमान कुराई वारा जेके बि असांजी जामशोरे बार जो जेको आहे सो वाजिद ख़ासि केली हो या फ़हीम उन्नड़ साहिबु हुयो, त जेॾीमहिल असां बबरलो पहुतासीं उन धरणे में शामिलु थियासीं त यकीन ॼाणो 2-2.5 हज़ार जेके असीं वकील उन काफ़िले में हुआसीं, उन में को हिकिड़ो माण्हू न हुयो जंहिंजो अखियूं आलियूं न हुजनि। हिकिड़ो रूहानियत हुई, हिकिड़ियूं शयूं हुयूं ऐं सिंधु असां इश्क जो हिकिड़ी बेपनाह जेको इश्क सभिनी सीने में समायल हो, सभिनी खे महसूसु थियो त अॼु असां पंहिंजे जेको आहे सो जेकी सिंध धरती असांजी माउ आहे ऐं जेको सिंधु असां उन माउ जी थञ आहे, उनजे करे हिते गॾु थियाऊं। सो हुते जेॾीमहिल पहुचण साण सभ खां पहिरियां जेको मौजूदो मां चवां उनखे, उहो इहो हुयो त उन काफ़िले में शामिलु हर माण्हू अश्कबाज़ हुयो, उन जूं अखियूं जेको आहे पाण मुरादो वयूं पिए। उन खां खोड़ इलाही ॿिया बि हुया। अच्छा, हुते जे माण्हुनि, मक़ामी माण्हुनि, जीअं असां सोशल मीडिया ते ॾिठो, ख़ुदि असां ग्राउंड ते वियासीं त माण्हू पाणी जूं सब्लियूं लॻाए वेठा, वकीलनि खे खाधो खुराक बि ॾिनो, सिक्योरिटी बि सॼी उन्हनि जी हुई। जीअं त उतां जे इलाइक़े जे माण्हुनि जो किरदारु कीअं रहियो, इहे ॻाल्हि केतिरी असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइजो त छो त हीअ सॼी सिंध जो बबरलो धरणो जेको तारीख़ जो हिकिड़ो हिसो बणिजी वियो आहे, उते माण्हुनि जो, मक़ामी माण्हुनि जो जेको किरदारु हो। असां जेॾीमहिल पहुतासीं तक़रीबन 9-9:30 बजे जो टाइम हुयो। असां जॾहिं उन जॻह ते पहुतासीं धरणे गाह में, त विदिन कलाक गुज़रियो हूंदो त हिकिड़ो वाक़ियो आहे जेको मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। त हिकिड़ी अमड़ हुई जेकी जंहिंजी एज हुई तक़रीबन 60-65, माना हुनजी उमिरि हुई। ऐं मां जेके आम असांजा ग़रीब अबोज माण्हुनि खे जेके कपिड़ा हूंदा आहिनि, सो अहिड़नि ई कपिड़नि में हुई, घणो को आलीशान शानदार हुनखे वॻो कोन पातल हो। उहा जेको आहे सो हिकिड़ी देगड़ी हुनजे हथ में हुई, जंहिंमें अछा चांवर जेके पाण राति जे टाइम ते पचाईंदा आहियूं, अछा चांवर हुया उन देगड़ीअ में। ऐं नंढड़ो हिकिड़ो ॿारु गॾु हुयुसि, जेको दोस्तनि हुते जेके मौजूदु आहे उन्हनि बि ॾिठो त हुन वटि 5 सेर हुई, जेके नाज़ जा दॿा थींदा आहिनि गिह जा, अहिड़ो 5 सेरो दॿो हुयो जंहिंमें लस्सी पियल हुई अछी। त हुन अमड़ जेको आहे असां 8-10 ॼणा पाण में वेठासीं, त हुते अची चई, अबा मां तव्हांजे लाइ जेको आहे सो नाश्तो खणी आई आहियां, हीअ मानी खणी आई आहियां, तव्हां खाओ। असां ॾिठोसीं पहिरियां त हुन ॾे, पोइ वरी हुन देगड़ी ॾिठोसीं जेका असांजे पासे में रखी, त हुन में अछा चांवर हुया, जमन हुयसि 2-3, सिंधी में पाण जेके जमन चवंदा आहियूं, इहे 2-3 हुयसि। ऐं हू कढणु शुरू थी त असां चयो, अमा तो तकलीफ़ छो कई आहे? चई, अबा मां पंहिंजे बचनि जो हिसो खणी आई आहियां तव्हांजे लाइ, जेको पंहिंजे बचनि खे कुझु ॾिनो अथमि, कुझु तव्हां मुंहिंजा बचा आहियो उन्हनि जे लाइ खणी आई आहियां। तव्हांखे नथो वणे
त खणी न खाओ, बाक़ी जेको आहे सो मुंहिंजी दिलि न रंजायो। नाश्तो थियल हो तव्हांजो, पोइ वरी शुरू पोइ थियो। बि जेको आहे सो उहो अछा चांवर फस्ट पहिरियों असांजो इस्तक़बालिया जेको नाश्तो हुयो उहो अछा चांवर हुया ऐं लस्सी जो जेको आहे सो ॼमन हुयो। ऐं मूं ज़िंदगी में एॾो टेस्टी अछा चांवर ऐं लस्सी मही जंहिंखे चइजे न खाधो। अहिड़ा खोड़ वाकिया हुया। यकीनन नाज़रीन ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे त हिकिड़ी अमड़ जेकी अचे थी पंहिंजे बच्चनि जो जेको टाइम हो खाइण जो, उहा आऊं खणी आई आहियां वकीलनि जे लाइ छा चांवर लस्सी। त माना सिंध जे माण्हुनि पंहिंजो हिसो ॻंढियो। आमिर नवाज़ वड़ाइच ॾिसो यकीनन पंहिंजी ॿोली सिंधी जेकी आहे उहो ॻाल्हाए नथो सघे, उनखे अचे नथी, पर उहो सिंध ॼाऊ आहे, सिंध जो दर्दु रखे थो, सिंध जे किरोड़े माण्हुनि जी हुननि ॼण त हिन दरियारे मसइले ते नुमाइंदगी, उनजा छा तासुरात हूंदा, सॼो ॾींहुं माण्हुनि जा हुजूम हूंदा हुआ, उनजी सिक्योरिटी कीअं हूंदी, उहो पाण जेॾी महिल ईंदो स्टेज ते माण्हुनि जो हुजूम, अजरकियूं, पटका, ही ताज, उन छा ॾिठो, उन छा सम्झो त सिंध कीअं आहे? अच्छा, आमिर नवाज़ विड़ाइच जो जेसिताईं ताल्लुक आहे त हू हुन जी टी नसुल आहे जेका सिंध ॼाई आहे। सो मौलाना जेको आहे उबैदुल्ला सिंधी खे जीअं जेको आहे सिंधी चयो थो वञे, हाणे त हुनखे जेको आहे आमिर नवाज़ सिंधी सॾनि पिया। सो आमिर नवाज़ जेका पहिरियां त हू जेको आहे असांजी बार पॉलिटिक्स जेका हूंदी आहे असांजे इदारे जे अंदरि, हुन में त एक्टिव हुयो, हुन में खोड़ सारियूं मोहबतूं हुयूं हुनखे मिलियल आहिनि। पर जेका हीअ मोहबत जेको सिंध जो ही रूप ऐं सिंध जी अहिड़ी जेको आहे सो छो वॾे में वॾो जेको सबबु हुयो तव्हां जंहिं काज़ लाइ निकिता आहियो, उहो काज़ सिंधी माण्हू लाइ तमामु अहम आहे ऐं सिंधी माण्हू जे लाइ तमामु अहमियत जेको आहे सो रखे थो। त सिंधी माण्हू जीअं के शाइर चवंदा आहिनि न, शमा ते पतंग अची चंबड़ंदा आहिनि। सो आमिर नवाज़ सां आम असांजो वकील दोस्त, पर आम जेको असांजो माण्हू हुयो, उहो हिन काज़ ते जेको आहे सो जहिड़े तरीक़े सां हुनखे प्यारु ॾिए पियो, ऐं मोट में वरी आमिर नवाज़ जो जेको प्यारु हुयो, रवैयो हुयो, उहो बि जेको आहे सॼी सिंध ॾिसे पई। ॿी शइ इहा हुई त असां जंहिं सभिनी खां जेका अहम शइ हुई उहा हुई असांजी काज़, जंहिं काज़ जे तहत निकितल हुआसीं, ऐं उन ते आमिर नवाज़ सूदो जेका बि असांजी सिंध लायर्स, ऑल सिंध लायर्स एक्शन कमेटी जा जेके बि दोस्त हुया, उन्हनि सभिनी जा जेको आहे सो तमामु घणा उन ते जज़्बाती हिकिड़ो लॻाव हुयो हिन समूरे मामले में। किथे थकावट थी थी आमिर नवाज़ खे? ॾिसो माण्हुनि जो फ्लो तमामु वॾो हो, ऐं या पोइ ईअं ई थियो आहे सिंध सां अहिड़ी जिंद अहिड़ी जो ॿिया सभु दिलवारा विसरी विया, ईअं ई हुआ आमिर नवाज़? खोड़ दफ़ा जेको आहे सो अहिड़ा मामला लाज़मी इंसान आहे। ॿियो त उते हिकिड़ी डस्ट जो घणो जेको आहे सो, छो त हू खुलियल एरिया आहे ऐं हू जेको आहे सो उते डस्ट जे करे जेको तमामु घणी तकलीफ़ थी पई, जंहिंजो वरी उतां जा जेके असांजो टाउन चेयरमैन हुयो उहो बबरलो जो, हुन तमामु घणी जेको आहे महिनत कई, रोज़ु सुबुह जो हुनखे पाणी ॾेई ईंदा, शाम जो ॾेई ईंदा, पर तव्हां हिन मां हिसाबु लॻा त 80 लख माण्हुनि जेको आहे हिन धरणे में शिरकत 80 लख माण्हुनि धरणे में 13 ॾींहंनि में माण्हू आया विया शिरकत कई। इहो तमामु वॾो टारगेट ऐं तमामु वॾो, माना माण्हुनि जेके न विया पिए उन्हनि सम्झो पिए यार असीं मुतमिन न आहियूं, सॼी सिंध वही पए। त हिकु त माण्हुनि जो सिंध सां प्यार, ॿियो आमिर नवाज़ जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त पल पल अचे पियो त आमिर नवाज़ खे जेॾी महिल सोने जो ताज पियो ऐं जेॾी महिल अजरकियूं पटका पिया ऐं हीअ जेको सिंध जे माण्हुनि जी मोहबत ॾिठी, उनजी तव्हां वकीलनि जे गुफ़्तगू थींदी हूंदी, तव्हां कीअं पिए छा गुफ़्तगू हुई आमिर जी? आमिर नवाज़ हिकिड़ो लफ़्ज़ ॾाढो बार बार पे चई, यार इन लोगों ने मुझे मार दिया, इतनी मोहब्बत थी है कि मैं मर गया हूँ, मैं जिंदा नहीं हूँ, और ये जो चल रही है मेरी, वो ऐसे समझे कि मेरी रूह कैसे चल रही है मुझे समझ में नहीं आता। त उनखे तमामु घणो उत्साह मिलियो हिन समूरे अमल में, हिन समूरियुनि शयुनि में जेको आमिर नवाज़ खे उत्साह मिलियो, उहो यकीनन इन धरणे जे एंड ताईं पहुचण में हुन जो वॾो किरदारु आहे। अच्छा यूसुफ साईं, पाण घणा ई खोड़ चकर ॾिठो त एतिजाज थींदा आहिनि, किथे जलाओ घेराव बि थींदो, पर हीउ कहिड़ो एतिजाज जो आमिर नवाज़ खे नज़र आयो पिए त हज़ारें गाॾियूं बीठियूं, कंहिं गाॾीअ खे पथर कोन लॻो, उन जी चौकीदारी इलाइक़े जा माण्हू पिया कनि, धरणे में लखे माण्हू अचनि पिया, उहे बि पाण में बदनज़ी न पई थिए, त उन दौरान आमिर नवाज़ जो को तव्हां सां गुफ़्तगू? सो असल में छा हुयो त इहे असांखे पाण खे ख़दशा हुआ, छो त असां जंहिं एरिया में वेठा हुआसीं उहो तमामु घणो जेको आहे सो बरियल सिंध में बरियल इलाइक़ो जेको आहे सम्झो वेंदो आहे, बदमनी जे हिसाब सां बिरादरी तकरार बन बदमनी बि बिल्कुलु ईअं ई हो।
त हिन 12 ॾींहंनि में तव्हां माना सिंध जे हिन इलाइक़े उहो रूप ॾसियो त उहो बदअमनी वारो, जितां माण्हू अॻुवा थियनि था, जिते हलंदे गाॾियूं फुटिजो वञनि थियूं, उते 30,000 खां मथे जेको आहे सो कंटेनर बीठल आहे, ऐं उहे सभु खरबे रुपयनि जी मालियत सां भरियल जेको आहे उहो सामान हुयो। त इहो उन इलाइक़े जे उन्हनि माण्हुनि जो इहो रूप हुयो जो उन्हनि जेॾीमहिल काज़ ॾिठी त उतां जो जेको आहे सो क्राइम रेट जेको आहे सो ज़ीरो थी वियो, ऐं बिल्कुलु ज़ीरो। बिल्कुलु ज़ीरो। इहा ॻाल्हि तव्हांजी ॾाढी ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जॾहिं कमेटीअ जो इजलास हलियो पियो, केबी लिगारी कल्ह जामशोरो बार में गुफ़्तगू कई त वकील जेको आहे उन में टकरा थियो या उहे थोरो उन्हनि में ल विचड़ थी हुई, यानी कि विराइजी विया वकील। इहा केतिरी ॻाल्हि आहे? असल में जेको आहे टकराव, ख़ैर हिकिड़ी कमेटी में हिकिड़ी डिस्कशन हुई, टे जेको आहे सो 2 मामला सभिनी खां अहम हुया। हिकिड़ो त पंहिंजो हुयो केनालनि वारो इशू, जेको वफ़ाक़ उन ते जेको आहे पंहिंजो पेर पोइते कयो। ॿियो वरी ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव आहे या कारपोरेट फार्मिंग जंहिंखे चइजे, उन ते खोड़ दोस्तनि खे ख़दशा हुया, ऐं खोड़ दोस्तनि उन ते इहो जेको आहे सो रखियो पिए त भई जेसि ताईं इन्हनि जो बि नोटिफिकेशन मनसूखी जो नोटिफिकेशन नथो मिले तेसि ताईं पाण खे वेहणु घुरिजे। पर पोइ वरी जेकी असांजी कमेटी हुई, उन कमेटी में सभिनी दोस्तनि वोटिंग बि थी आहे उन में, ऐं वोटिंग में पोइ वरी सभिनी दोस्तनि इहो तइ कयो त न, भले जेको आहे जे अचे थी पंहिंजो हुकूमती धुर अचे थी ॻाल्हियूं करण लाइ, त उन्हनि खे ॿुधणु घुरिजे। पोइ जॾहिं उन्हनि सां वेठा ॿुधऊं उन्हनि सभिनी शयुनि खे, त 13 तारीख़ ते उन्हनि जी पहिरीं बैठक रखियल आहे। सो उन हवाले सां फर्दर जेको आहे सो छा थो थिए उहो वरी उन में तइ थींदो। अच्छा, टकराव त थिए थो लाज़मी। बिल्कुलु यकीनन। हाणे आख़िरी सुवाल मुंहिंजो इहो आहे त जेॾीमहिल तव्हांखे कामयाबी जो नोटिफिकेशन मिलियो, जशन बि थियो पिए, सॼी सिंध जे माण्हुनि में सराही हुई, तव्हांजी मोकिलाणी वक़्तु आमिर नवाज़ समेत तव्हां सभिनी वकीलनि जा कहिड़ा जज़्बात हुआ? अच्छा, इहो वॾो कमाल जी शइ हुई त जिते माना 12 खां 13 ॾींहं 15 ॾींहं थी विया अचण वञण वारा सभु मिलाए करे, पर इन्हनि ॾींहंनि में जेको माण्हुनि जे तरफ़ां जेका मोहबत मिली, ऐं हिकिड़ा नवां असांजा रिश्ता बिल्डअप थिया। रोज़ असां जेॾीमहिल उथंदा हुआसीं त हिकिड़ा नवां दोस्त हूंदा हुया, वरी जेॾीमहिल सुम्हंदा हुआसीं त हिकिड़ा नवां दोस्त हूंदा हुया। उन्हनि जूं जेके मोहबतूं हुयूं इलाइक़े वासियुनि जूं, ऐं उते असांजा खोड़ अहिड़ा दोस्त जंहिंखे असां 12 15 साल थी विया असां हिक ॿिए खे ॾिठो बि न हुयोसीं, उहे बि सभु जेको आहे उन धरणे में शामिलु थिया। त यकीनन ख़ुशी मुसरत हुई हिकिड़ी जेको आहे सो कामयाबी हुई जेका मिली असांखे, उनजो जेको आहे सो पंहिंजी जॻह ते ख़ुशी बि हुई, पर उन सां गॾु जेको आहे उन्हनि साथियुनि सां विछड़ण ऐं उन्हनि खां अलॻि थियण जो जेको ॾुख चइजे उनखे, या गमगीन दिलि गमगीन ज़रूरु हुई। हाल यकीनन इहे बि हिकिड़ा प्यार जा लुड़का हुआ, पंहिंजे धरती पंहिंजे दरिया जे इश्क जा। अच्छा, माफ़ कजो ॻाल्हि कटियां थो, त ईंदड़ महिल बि असांजूं अखियूं आलियूं हुयूं, वापसी थींदड़ महिल बि असांजूं अखियूं। यकीन इहो जीअं मूं ॻाल्हि कई त पंहिंजो दरिया, पंहिंजे मारवड़नि जी मिलियल मोहबत, ऐं जॾहिं माण्हू वञे थो इहे ख़ुशीअ जा ॻोढ़ा आहिनि। त तव्हां वकील जेकी बिरादरी आहे सॼे सिंध जे माण्हुनि खे मुबारक हुजे, जंहिं सिंधु दरिया जी जेकी थञ आहे उहा मलाई आमिर नवाज़ वड़ाए सिंध जे माण्हुनि जी दिलियूं खटियूं। तव्हां वकीलनि सभिनी खे हिकु दफ़ो वरी बि आऊं मुबारक ॾियां थो, ऐं तव्हांजे अचण ते बि भली कर। नाज़रीन, एडवोकेट यूसुफ फारे सां असांजी गुफ़्तगू थी, हुन सां सॼी सूरत-हाल ते ॻाल्हाईसीं त बबरलो धरणो जेको 13 ॾींहंनि जो सिंध जी हिकिड़ी तारीख़ हुई, उन तारीख़ ते असां गुफ़्तगू कई त उहे जेके एहतिजाज थिया, उनजे पल पल सूरत-हाल जेकी हुई उन में केॾा ख़ुशीअ जा लम्हा हुआ, राग हुआ, फ़न हुआ, वकीलनि जा जज़्बा, वापसी जॾहिं मोकिलाणी थी त ख़ुशीअ जे लुड़कनि सां थी। सिंध इहा ई आहे, सिंध जे माण्हुनि जो इहा ई घुरिज आहे त सिंधु दरिया तार वहंदो रहे। पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॿिए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। सां सलामत, सिंध सलामत।